नौशर फिरोज़ खां ख़बर शामिल कयूं पिया। फरहान अली खान लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ पब्लिक हेल्थ खाते में कम कंदड़ वर्क चार्ज मुलाज़मन पारां पको न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी दानिश ज़मान पीरज़ादो, उज़ैर राजपर, नसरुल्लाह मशहूरी, रज़ा कुरैशी, सईद पीरज़ादो, नौमान राजपर ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिन्हें नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते अॻवाननि दाहींदे चयो त असां गुज़िरियल 5 सालनि खां पब्लिक हेल्थ खाते में कचनि मुलाज़मन तौरु कमु करे रहिया आहियूं ऐं इहो बि तमामु घटि उजूर ते, पर उन्हनि जे बावजूद बि असांखे सरकार पको करण लाइ तयारु न आहे, जेका वॾी ज़्यादती आहे। उन्हनि चयो त ज़ुल्म त इहो आहे जो हाणे जॾहिं इदारे में नौकरियूं आयूं आहिनि त उहे सियासी बुनियादनि ते ॾियारण जी कोशिशि कई पई वञे, जेका असां ग़रीब मुलाज़मनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। उन्हनि मुतालबो कयो त खाते में थींदड़ भर्तियुनि में असांखे नज़रअंदाज़ करण बजाए असांखे पको करे इंसाफ़ कयो वञे, त जीअं असांजा बचड़ा बि सुख जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। दहशतगर्दी बंद करो।